दास्तान पहिरियों हाणे थोरो खावड़ीअ जे बारे में। खावड़ी सैलानी फ़क़ीर जेके बज़ाहिर त हू सेर में हूंदा आहिनि, भाइबो ईअं आहे त जीअं हू पिनी खाइण वारा हुजनि, पर हिननि खे रूह में का तलाश हूंदी आहे। हीउ जेको पहिरियों दास्तान आहे खावड़ी जो, हिन दास्तान में ॾोथी जिन जो गुज़र ॾुथ ते आहे उनजो ज़िक्र आहे। इहो गुज़र जो तरीक़ो अॼु बि ऐं फितरत मुताबिक़ आहे। जबल ऐं थर जा अक्सर माण्हू ईअं गुज़ारो कंदा आहिनि। शाह साहिबु हिन किरदार मां असांखे जेका शइ सेखारणु चाहे थो, उन में ॾुथ ॻोल्हणु जेको अजीब क़िस्म जो पोरियो आहे। पोरे जो सको पोरियो जो को न को क़िस्म हूंदो आहे, उनजो वक़्तु हूंदो आहे, पोरे जी जाइ हूंदी आहे, को उजूरो हूंदो आहे। पर हीउ पोरियो अहिड़े क़िस्म जो आहे जेको जंहिंमें वक़्तु जाइ उजूरे जो को ज़िक्र कोन हूंदो आहे। जेकी मिलियो जितां मिलियो, हिननि खे रुॻो मुसलसल हिकिड़ी हूंदी आहे, ॻोल्हा हूंदी आहे जेका हीअ कंदा आहिनि। हिन सुर में शाह साहिबु सालक खे खावड़ीअ सां मुशाबियत ॾिए थो। किनाए जे एतबार खां खावड़ी हिकिड़े अहिड़े सालक जो किरदारु आहे जेको मुर्शिद जे ॾसियल वाट मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो। हर वक़्तु पंहिंजे महबूब हक़ीक़ी खे पसण लाइ कोशान आहे, तन खे तस्कियात ॾिए थो, नफ़्स खे मारे थो। हिन जी आख़िरी मंज़िल जंहिंजो मुतलाशी आहे सा आहे लामकान, जिते ख़ुदा जी मरफ़त हासिलु थिए थी। ॾुथ मां मुराद रूहानी ख़ज़ानो या इलाही इश्क़ आहे। सियासी एतबार खां ईअं चइजे त उहे क़ौमूं जेके जदोजहद में आहिनि, उन्हनि लाइ खावड़ी अणथक अणविर्च किरदारु आहे। उनखे फॉलो करे पंहिंजी मंज़िल ताईं पहुची सघनि था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सुरखावड़ी दास्तान पहिरियों। मूं से ॾिठा मार जनी ॾिठो पीरीअ खे, करे न सघां का तनी संदी ॻाल्हड़ी। हीउ बैत आहे। हिन खां ॿियो बैत जेको आहे इहो ईअं ॿुधल आहे फ़क़ीरनि जे वादा त हीअ भिटाई साहिबु ख़्वाजा मोहम्मद ज़मा सां जेका मुलाक़ात करे आयो, जेकी उन में उन ॾिठो, हीअ उन जे शान जी ॻाल्हि थो करे त चए थो, ए मुंहिंजी माउ, मूं से ॾिठा मार जनी ॾिठो पीरीअ खे। ऐं अहिड़े माण्हू खे ॾिसी आयो आहियां जेको ख़ुदा खे ॾिसियो वेठो आहे। करे न सघां का तनी संदी ॻाल्हड़ी, ऐं ॻाल्हि नथो करे सघां त कहिड़ी ॻाल्हि करियां। मूं से ॾिठा मां जनी ॾिठो पीरीअ खे, रही अचिजे रातड़ी तन जुंगन संदीअ जाइ, तनी जी साञाए तुरहो थींदी तार में। मूं से ॾिठा मां जनी ॾिठो पीरीअ खे, रही अचिजे रातड़ी तन जुंगन संदीअ जाइ। अहिड़ा जेके माण्हू आहिनि, अहिड़े बुज़ुर्ग बहादुर कामिल दरवेश, चए थो उन्हनि वटि का राति रहिजे, उन्हनि जी सोबत कजे। तनी जी साञाए तुरहो थींदी तार में। इन्हनि माण्हुनि जी साञाए, उन्हनि जी महरफ़त तुरहो थींदी तार में। हीअ हुन जेको टर्म इस्तेमालु कयो तुरहो ऐं तार जो, त हीअ ईअं जीअं पाणीअ में माण्हू ऊन्हो पाणी हुजे, हाणे उनमें तरणो आहे त उन लाइ तुरहो खपे। त माना हिननि माण्हुनि जी महरफ़त जेका आहे सा आख़िरत वारो सफ़रु या हिन दुनिया जो सफ़रु, उन में जेको आहे हीअ तुरहे जो कमु करे थी। वयूं पब पई खेरूं खावड़ियुनि जूं, आऊं थियनि ॾोथिड़ियुनि जो पुछां केरु पही, रुञनि राति रही जनी ॾूंगर ॾोरियां। हाणे भिटाई साहिबु हिन किरदार खां तमामु घणो मुतासिर आहे ऐं ईअं पियो लॻे जहिड़ो हुनजे तलाश में आहे। त चए थो वयूं पब पई खेरूं खावड़ियुनि जूं। चए थो खावड़ियुनि जूं जेके खेरूं हुयूं, जेके टोलियूं हुयूं, उहे शायदि पब जबल में जेके आहिनि से रवानियूं थी वयूं आहिनि। ऐं तन ॾोथिड़नि जो पुछां केरु पई। हाणे कंहिंखां कहिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखां हिननि जो पुछां इन्हनि ॾोथिड़नि जे बारे में। रुञनि राति रही जनी ॾूंगर ॾोरियां। ही माण्हू अहिड़ा आहिनि जेके रुञनि में बरपट बयाबान में रातियूं गुज़ारे ऐं वरी ॾूंगरनि में उन्हनि में ॻोल्हीनि पिया ॾुथ खे। छो त हिननि जो असुलु मक़सदु आहे ॾुथ। हाणे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त ॾुथ त उहो आहे जेको खाधो पीतो या को बसर पटाटो किथां हुननि खे मिलियो, का किथां का ॿी गाड़ी वल मिली वई, वरी उन ते जेको आहे पंहिंजो गुज़ारो कंदा आहिनि। ऐं असुलु जेका हिननि जी तलाश रूहानी एतबार खां या त हू रूहानी शयूं पिया ॻोल्हीनि, माना हिननि खे ख़ुदा जी तलाश आहे जेका हुननि खे कख पन में नावरान में ॾिसनि पिया।
पारिया पुछी विया ख़बर खाओड़ियुनि जी ॾोथियनि डूंगर या कंहिं पर ॾोरियो ॾुथ खे कंहिंसां ई मुखातिबात पारिया माना ए वांदा या बेकमा पुछी विया ख़बर खाओड़ियुनि जी तूं वञ हिननि खाओड़ियुनि जी का ख़बरचार वठि ॾोथियुनि डूंगर या कंहिं पर ॾोरियो ॾुथ खे इहे जेके ॾोथी आहिनि इहे जेके खाओड़ी आहिनि इन्हनि डूंगर मां जबल मां जेको ॾुथ ॾोरियो ॻोल्हियो उहो कंहिं तरीक़े सां कहिड़े तरीक़े सां उन्हनि जेको आहे सो इहो उन मां ॾुथ पिए ॻोल्हियो तव्हां वण वेही आहे अङण खाओड़ियुनि जे जोश ॾिनाऊं जीअ खे लिकाए लोका ॾोथियुनि कंहिं ॾुखां सुम्ही सुख न मारियो हिनखे चयो तव्हां वण वेही आहे तूं वञ ऐं उन्हनि जे वञी अङण खाओड़ियुनि जे उते वञी वेह जोश ॾिनाऊं जीअ खे लिकाए लोका त उन्हनि जी ॿुधाए त हू माण्हू अहिड़े क़िस्म जा आहिनि जेके लोक खां आम माण्हू खां लिकाए पंहिंजे जान खे तकलीफ़ूं ॾींदा आहिनि ॾोथियुनि कंहिं ॾुखां सुम्ही सुख न मारियो हीअ अहिड़े माण्हू हिननि खे कहिड़ो को अंदरि में को ॾुख आहे जेको हीअ सुम्ही को सुख माणीनि ईअं ई कनी कोन था तूं हॾु कुॼाड़िया संजे सहयो न करीं सवारा संड खणी खाहोड़ी विया आणी जे कीअं ॾुथ ॾोरां हे ॾेह जो त हू चए थो तूं हॾु कुॼाड़िया संजे सहयो न करी तूं संजे जो पंहिंजो तयारी छो नथो करी सवारा संड खणी खाहोड़ी विया हू त सवेर ई जेको आहे पंहिंजा संड चइबो आहे मुश्क जंहिंमें पाणी खणिबो आहे पाण सां त तूं सवेर ई पंहिंजा पाणी जूं जेके मुश्कूं खणी रवाना थी विया आणी जे कीअं ॾुथ ॾूराए ॾेह जो हाणे तोखे ॾुथ जेको आहे पराए ॾेह जो पराए पासे जो खपे उहो तूं किथां आणींदे ॾुथ घणाई कनि हिन ओराए पंध जो संदा खाओड़ियनि परे सुजनि पेचरा चयो ॾुथ वेझी छिक में ॾुथ घणाई कनि हिन ओराए पंध जो हिते ओसे पासे में जेका शइ उन्हनि खे हथु अचे थी उहा त घणी आहिनि संदा खाओड़ियनि परे सुजनि पेचरा पर हीअ खाओड़ी जेके आहिनि उहे जेका ॾुथ ॻोल्हीनि था त तमामु परे था ॻोल्हीनि उन्हनि जा परे पिया उन्हनि जा पेचर ई परे आहिनि जेको ॾुथ करे त डूंगर ॾोरणु ॾाखिड़ो छपर कीन ॾे सुखड़ियूं सुथनि खे जेको ॾुथ करे जेको ॾुथ जंहिंखे करणी आहे त यकीननि डूंगर ॾोरणु ॾाखिड़ो हीअ जबल खे उन ॾुथ खे ॻोल्हणु को सवलो कमु कोन्हे तमामु ॾुखियो आहे छो छपर कीन ॾे सुखड़ियूं सुथनि खे जेको सुतल आहिनि गाफ़िल आहिनि उन्हनि खे छपर सुखड़ियूं थोरी ॾींदो हीअ जदोजहद जूं शयूं तमामु घणियूं हुन में आहिनि ॾोथी सां ॾोरीनि जा जूई सुई न ॿुधी पासा मथे पाणे खाओड़ी खोरीनि पासा मथे पाणे खाओड़ी खोड़ीनि विया तित वोड़ीनि जित न्यायत नाहे का चए थो ॾोथी सां ॾोरीनि जा जूई सुई न ॿुधी उहा जूई जेका न करे ॿुधी न सुई न कंहिं ॾिठी हीअ उॾी हिन जो मंज़िल जेका हिन जी जेका आहे रवानगी जेका असां उॾी आहे हीअ लामकान जी ॻाल्हि आहे पासा मथे पाणे खाओड़ी खोड़ीनि पोइ हुननि खे रस्ते में का राति पइजी वेंदी आहे त हिन पहाड़नि ते जबलनि ते हीअ पासा खोड़ियो सुम्हियो रहनि विया तित वोड़ीनि जिते निहायत नाहे का हीअ ओड़ी उहे भेड़ियूं उहे मकान पिया वोड़ीनि जिते निहायत नाहे का जंहिंजी का इंतिहा न आहे जिन जो को छे कोन्हे हुई ॾोथी हुई ॾींहं हुई डूंगर हुई लकियूं कंहिं जंहिं लधा नींहं बुणा लहसनि लुक में हिन खाओड़ी जी ॻाल्हि थो करे हिन ॾोथीअ जी त चए थो हू ॾोथी हू ॾींहं इहे ॾोथी ऐं इहे ॾींहं इहे डूंगर हू लकियूं इहे जबल इहे लकियूं सम्झ में ॻाल्हि नथी अचे त बसि इन्हनि में पिया आहिनि ॾींहुं हुजे राति हुजे कंहिं जंहिं लधा नींहं बुणा लहसनि लुक में मूं त हिननि खे ॾिठो आहे त अहिड़ो को हिननि खे को नींहं को इश्क को लॻल आहे बुणा लहसनि लुक में इन हलनि पिया इन लुक में लहसनि पिया सड़नि पिया बकुलिया बुणनि दलक गॾियो धूड़ में रातिया रुंज रहनि ॾींहं ॾूरणु डूंगरे बकुलिया बुणनि हीअ जेको आहे सो बकुल माना धूड़ में भरियल आहिनि बुणनि पिया हलनि पिया दलक गॾियो धूड़ में पंहिंजो दलक पंहिंजो ख़र्को या जेको लिबास अथनि उहो हुन धूड़ में सॼो भरियो पियो अथनि रातिया रुंज रहनि ॾींहं ॾोरणु डूंगरे राति जो रुंजनि में रहनि था वरी ॾींहं जो वरी हिन डूंगरनि में जबलनि में वरी ॻोल्हीनि पिया बकुलिया बुणनि दलक गॾियो धूड़ में गाॾियूं गहले लोकसनी पधर पई न कनि का मुल आहे तन मूं पिरिया जी ॻाल्हड़ी
हाणे बज़ारि हुनजी जेका सूरत हाल आहे त उहो मिटीअ में बकुलिया बुणनि दलक कढियो धूड़ में पंहिंजो हुनजो लिबास जेको आहे सो धूड़ में भरियो पियो आहे गाॾियूं ॻाल्हि लोकसीं पधर पई न कनि इहे बेसम्झ जेको लोक आहे उन सां कोई पंहिंजी का ॻाल्हि कनि का इसरार जी उन्हनि खां कनि चवंदा न हिननि सां ई ॻाल्हाईंदी कोन्हनि का मुल आहे अथनि मूं पिणिया जी ॻाल्हि आहे हिननि वटि का मुंहिंजे महबूब जी का ख़ुदा जी का ॻाल्हि आहे हिननि वटि खावड़ी खिजनि पसियो पोहे त वेसरा से ॾोथीअड़ा ॾूर विया रुञनि जे रहनि का मुल आहे अथनि मूं पिणिया जी ॻाल्हि चए थो खावड़ी खिजनि इहे खावड़ी चिड़ियो था पवनि बेज़ार था थियनि ख़फ़े था थियनि पसियो पोरे त वेसरा पोरे तन खे गाफ़िल ॾिसियो से ॾोथीअड़ा ॾूर विया रुञनि जे रहनि उहे जेके ॾोथीअड़ा जेके रुञनि में रातियूं पंहिंजूं गुज़ारींदा उहे ॾूर विया उहे केॾा परे हलिया विया आहिनि का मुल आहे अथनि मूं पिणिया जी ॻाल्हि हिननि माण्हुनि मुंहिंजे महबूब जी का ॻाल्हि आहे को हुननि वटि को इसरार आहे को राज़ आहे खिजिया खावड़ी पसी पोरे त वेसरा ॾोथीअड़ा ॾोरी विख वरायो पंध जी खिजिया खावड़ी खावड़ी चिड़ी पिया आहिनि पसी पोरे त वेसरा पोरे तन खे गाफ़िल ॾिसी ॾोथीअड़ा ॾोरी विख वरायो पंध जी ए ॾोथीअड़ा तव्हांखे पंहिंजो पंध जी विख वरायो पर ॾोरी ॿीणी माना हाणे तव्हांखे ॿीणो पोरियो करिणो आहे उथियो उथियो कनि हलो ॾोरियूं ॾुथ खे पाणी पोटड़ियुनि में कूंदर सिर कुल्हनि ॾोरा ॾूर सुॼनि वेही वियामी रातड़ी उथियो उथियो कनि हलो ॾोरियूं ॾुथ खे हाणे हू सॾ पिया कनि चवनि बाबा हलो हलो त हली ॾुथ खे ॾोरियूं ॻोल्हियूं पाणी पोटड़ियुनि में कूंदर सिर कुल्हनि हिन जे जेके मशकूं आहिनि उन्हनि में पाणी पियल आहे कूंदर सिर कुल्हनि हिननि जे कुल्हनि ते कूंदर आहिनि कूंदर छॿा बि थींदा आहिनि जिन में ॾुथ कढ़ी हुआ वरी हुन में पिया गॾु कंदा आहिनि विझंदा वेंदा आहिनि ॿियो अंगड़ियूं हिकिड़ी काठी हूंदी आहे जंहिंमें वरी लोह जी हुन में पियल हूंदी आहे हिकिड़ी अंगड़ी जंहिंसां वरी को वण टिण खे ॾिसंदा आहिनि त वरी हुनखे थोरो करे हुनखे टारी नमाए उन मज़ा पोइ पंहिंजो ॾुथ या पोइ उन मां को मेवो वेवो को कढंदा आहिनि त अहिड़े नमूने सां कूंदर सिर कुल्हनि हिननि जे सिरनि ते कुल्हे ते जेको आहे सो पंहिंजो कूंदर आहिनि ॾोरा ॾूर सुॼनि वेही वियामी रातड़ी हीअ जेके ॾोरा हीअ ॻोलाऊ जेके आहिनि ॾुथ जा उहे ॾूर सुॼनि हाणे के परे निकिरी विया आहिनि वेही वियामी रातड़ी हिननि खे राति जेका असां हिते ई गुज़री वई वियाऊ ॾोथी ॾोरा ॾुथ जा पंब जा पुछाऊ मुआ खावड़ी माठ थी वियाऊ ॾोथी ॾोरा ॾुथ जा जेके हिन ॾुथ जा ॻोलाऊ हुआ ॾोथी वियाऊ जेके ख़रीदार हुआ सौदागर हुआ ॾुथ वठण वारा हुआ उहे चए थो विया हलिया पब जा पुछाऊ मुआ खावड़ी माठ थी इहे जेके खावड़ी हूंदा हुआसीं पब जी हमेशह पब जबल ई पिया पुछा कंदा उहे मरी विया आहिनि हाणे माठ लॻी पई आहे राओ रुञ रहो न जिते नीहां निकिणी लॻियो पेर लकनि सी छिॼो थियनि छऊं तां खां सार लहूं हो त कमीणीअ सुपरी राओ रुञ रहूं जिते नीहां निकिणी हिन जी राश जेका आहे सा रुञ में आहे राओ ऐं रुञ में जिते नीहां निकिणी जिते गर्मी तमामु घणी हूंदी आहे लॻियो पेर लकनि सी छिॼो थियनि छऊं हीअ जेके हिन जबलनि में पिया हलनि पिया त हिन जा पेर जेके लकनि सां जबलनि सां लॻनि पिया त छिॼनि पिया माना हुननि जा लिफूं पयूं पवनि हुन में रत थी विया आहिनि पेरनि जा छीहूं थी पिया आहिनि तां का सार लहूं हो त कमीणीअ सुपरी हे मुंहिंजा सुपरी हिन कमीणीअ जा हो त तां का सार लहूं तव्हां खां सार संभाल लहूं तव्हां खां मदद करियो डूंगर ॾुखारो ॾिठुमि रेॾो थिए पहणनि रुनूं पाण में सॼो ॾींहुं सारो गुझो अथनि ॻारो छपर हू छटो आहे हाणे डूंगर जबल जेको आहे सो ॾुख पियो करे छाकाणि जो हीअ ऐं जबल त पाण में गॾु हूंदा हिननि जी सॼी उमिरि माना इहे गुज़रनि जूं रुॻो जबलनि में त हाणे जो हुन ॾिठा कोन्हनि ॾोथी हिनखे त डूंगर ॾुखारो ॾिठुमि रेॾो थिए ॾोथी आहिनि कोन हाणे मूं ॾिठो त जबल जेको आहे वीचारो ॾुख में आहे पहणनि रुनूं पाण में सॼो ॾींहुं सारो हाणे पथर जेके ते पाण में सॼो ॾींहुं रोअनि पिया ॻुझो अथनि ॻारो छपर हू छटो आहे हिननि खे ॻुझो अथनि ॻारो को हिननि खे ग़म को हिकिड़ो ॻुझे क़िस्म जो आहे छपर हू छटो आहे हीअ जबल जा हू छटो आहे माना हू जबल जा बादशाह हुआ मालिक हुआ
ॾुखारो ॾूंगर ॾिठुमरे ॾोथीअ पब ओरियो थिए पंहिंजो उन नसी अंदरि छोरो थियो छपर भेरो खाओड़ियुनि बॻो। हाणे खाओड़ी अचनि कोन पिया त चए थो ॾुखारो ॾूंगर ॾिठुमरे ॾोथीअ ॾोथियुनि खां सवाइ मूं ॾिठो जबल ॾुख में हो पब ओरियो थिए पंहिंजो उन नसी अंदरि हीउ पब जेको जबल आहे इहो पंहिंजो अंदरि पंहिंजो हाल अहिवाल हिननि ॾोथियुनि सां कंदो आहे। छोरो थियो छपर भेरो खाओड़ियुनि बॻो। हाणे खाओड़ी अचनि कोन था हुननि जो भेरो थिए कोन थो त छपर जेको आहे छोरो थी पियो आहे जहिड़ो यतीम थी पियो आहे। किके खाओड़ी छपर में सॾु थियो अॻे थिए सुई उन नसंदी ॻाल्हड़ी। हाणे को आवाज़ु न ॿुधो आहे छपर में को सॾ जो आवाज़ु ॿुधो आहे त पुछे पियो त किके खाओड़ी इहो को खाओड़ी आया आहिनि छा। अॻे थिए सुई उन नसंदी ॻाल्हड़ी अॻु में त इन जॻह ते इन्हनि जी ॻाल्हि ॿुधिबी हुई इन्हनि जी आवाज़ ॿुधबा हुआ। ॾोरे ॾोरे ॾेह मां खाओड़ी आया मयनि पहिरें खे न ॼाणा कंहिं नार जी। माउ सां ॻाल्हि मां हे ॾोरे ॾोरे ॾेह ॻोल्हे ॻोल्हे परियां परियां ॾेह मुल्क मां खाओड़ी आया अमड़ खाओड़ी आया आहिनि मयनि पहिरें खे न ॼाणा कंहिं नार जी। ख़बर कान्हे मयनि जे पेरनि में जेका खे आहे जेका दज़ आहे मिटी आहे न ॼाणा कंहिं नार जी हिते जी त कान्हे कंहिं अलाए कहिड़ी वादीअ जी ॻाल्हि उन्हनि खे अलाए किथां जी आहे कंहिं वादीअ जी ॻाल्हि मां थी आया आहिनि। मूं खाओड़ी लखिया घरे न घारीनि वाहिद लॻ विलनि में रोयो जर हारीनि गूंदर गुज़ारीनि जो ॾोथी ॾुथ गॾु थिया। मूं खाओड़ी लखिया मूं उन्हनि खाओड़ियुनि खे सम्झियो आहे घरे न घारीनि घर में गुज़ारींदे ई कोन आहिनि। वाहिद लॻ विलनि में रोयो जर हारीनि हू ख़ुदा कारण जेको आहे दिलनि में पिया गुज़ारे रोयो जर हारीनि पिया रोअनि पिया पाणी अखियुनि मां हारीनि गूंदर गुज़ारीनि इहे रुॻो ग़मनि में तकलीफ़ुनि में ॾुखनि में गुज़ारींदा आहिनि जो ॾोथी ॾुथ गॾु थिया जेसि ताईं की हीअ पंहिंजी ॾुथ हासिलु न कनि। मूं खाओड़ी लखिया वेही न वेरम कनि ॾींहं तते में ॾूंगरे कारण कूत कहनि जंगल में झुणकनि जो ॾोथी ॾुथ गॾु थिया। मूं खाओड़ी लखिया मूं हुन खाओड़ियुनि खे सम्झियो आहे वेही न वेरम कनि ऐं वेरम कनि वेही गाफ़िल रहनि ईअं कोन कंदा आहिनि। ॾींहं तते में ॾूंगरे कारण कूत कनि ततल गर्मियुनि में हीअ जबलनि में कूत जे लाइ पंहिंजे ग़िज़ा जे लाइ पिया हलनि जंगल में झुणकनि जो ॾोथी ॾुथ गॾु थिया। हिन में जंगल में हिननि जूं झुणकनि हुननि जूं तवारूं भई ॿुधिबियूं आहिनि जो ॾोथी ॾुथ गॾु थिया जेसीं की हीअ पंहिंजी ॾुथ खे हासिलु न कनि। मूं खाओड़ी लखिया सुम्हनि कीन पई समर कयाऊं सुञ जो ॾोरे ॾुथ लही विया चित वही जिते निहायत नाहे का। मूं खाओड़ी लखिया सुम्हनि कीन पई ऐं उन्हनि खे खाओड़ियुनि खे सम्झां थो सुञाणा थो सुम्हनि कीन पई सुम्ही कोन रहंदा आहिनि। जेको सुम्हणु थींदो आहे त माण्हू हाणे सुम्हे थो हाणे आराम थो करे चई ईअं कंदा ई कोन आहिनि। समर कयाऊं सुञ जो ॾोरे ॾुथ लही हिननि ॾुथ खे ॾोरे ॻोल्हे इहो पंहिंजो समर कयो आहे सुञ जो। हाणे सुञ त हिकिड़ी इलाइक़ो बि सुञूं आहे जिते ॾुथ पिया कनि ॿी सुञ मां मुराद क़बर जी बि आहे त हीअ जेको आहे असुलु त हिननि जो रूहानी जेको सफ़रु आहे त उन में हुननि खे उते जो समर जी तलाश आहे। विया चित वही जित निहायत नाहे का हीअ उते हलिया विया आहिनि जिते निहायत नाहे का जिते को अंतु कोन्हे। खाओड़ियुनि खणी साजर ॿधा संदरा ॾोरींदे में ॾूंगरे कयाऊं पाण पणी ॾुखनि ॾील हणी छह लधाऊं छपरे। खाओड़ियुनि खणी साजर ॿधा संदरा हिननि सवेर कई पंहिंजे संदरा ॿधा पंहिंजी सफ़र जी तयारी कई आहे। ॾोरींदे में ॾूंगरे कयाऊं पाण पणी हिननि पंहिंजो पाण खे हिन जबल में पंहिंजी ॾुथ खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे पंहिंजो पाण खे पणी करे छॾियो पाण खे पुरदा करे छॾियो मिटी करे छॾियो फना करे छॾियो। ॾुखनि ॾील हणी छह लधाऊं छपरे पंहिंजो अंदर खे पंहिंजो ॾुखनि में तकलीफ़ुनि में विझी छह लधाऊं छपर हिन छपरनि जो जेको आहे जबलनि जो जेको राज़ आहे असुलु जेको आहे उहो अंतु हिननि माण्हू लधो। खणनि न खड़काण पंधु पराए हलिया ॾोथी अहिड़ा कंहिं ॾुथ खे जुंबिया ॾूं जाबान खाओड़ियुनि उहिञाण अंग न सॼी अॻड़ी। खणनि न खड़काण हीअ पाण सां को वेठ त खणनि ई कोन था जिते चढ़ी सफ़र कनि पंधु पराए हलिया वरी पंधु वरी तमामु परे जो पिया कनि। ॾोथी अहिड़ा कंहिं ॾुथ खे जुंबिया ॾूं जाबान हीअ का ॾुथ का कंहिंखे को ख़्यालु रखी ऐं इन खे जुंबिया ॾूं जाबान जाबान ॾांहुं जेको आहे हिननि पंहिंजो कयो आहे सफ़र माना जाबान मां मुराद आहे जिते घणी ॾुथ वारी जाइ हुजे उते जेको आहे माना दूर दराज़। खाओड़ियुनि उहिञाण अंग न सॼी अॻड़ी
हुनजो उञाण पियो ॾिए त हिननि खावड़नि जे जिस्म ते जेको कपिड़ो पियल आहे उहो बि सॼो कोन, इहो बि फाटल हिननि खे कपिड़ा पियल हूंदा आहिनि। खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसियड़ो आहे खावड़नि इन जे पंध जो। खरकणा लाहे जुतियूं लाहे सुख न सुता करे, को हाणे जुती लाहे को माण्हू सवलो थी को सुम्हे सुख सां, चयो हीअं कनी कोन। ओसियड़ो आहे खावड़नि इन जे पंध जो। खावड़नि खे इहो पंधु जेको हुननि कयो आहे, इन जो हर वक़्तु हुननि खे ओसियड़ आहे, उन वक़्तु फ़िक्रु आहे हुननि खे। पहिरें पुराणा खेसड़ा सुका मुंहं संडनि, साजू डोरे आया सूंहां जित मुंझनि, ॻुझां ॻुझियूं कनि तिहां पराए पंध जूं। पहिरें पुराणा खेसड़ा, हिन जे पेरनि में पुराणा खेसड़ा खरकणा, सुका मुंहं संडनि, हिन जे संडुनि जा मुश्कुनि जा मुंहं ई सुका पिया आहिनि। साजू डोरे आया सूंहां जित मुंझनि, अहिड़ो इलाइक़े मां थी आया आहिनि जिते चङा भला ॼाणू सम्झू माण्हू जेके मुंझी वञनि। ॻुझां ॻुझियूं कनि तिहां पराए पंध जो, अञा बि ॻुझियूं ॻाल्हियूं पिया कनि इन पंध खां पोइ पराऊं पंधु उन जूं ॻाल्हियूं पिया कनि। सुका संड कच्छुनि में खरकणा पहिरें टिमंदे नेणे आंकी खावड़ी गॾिया। हीअ हुनजी खावड़नि जी पुछाऊं करे थो हुनजा पार पता पियो ॾिए। सुका संड कच्छुनि में खरकणा पहिरें, हुनजे पेर में जेको आहे खरकणा जेके इहे माना हिन जो हूंदी आहे न, हिकिड़ी जुती हूंदी आहे जेका काठ जो तरो हूंदो चाकड़ी टाइप, उनखे मथां उहो टायर जेको हूंदो आहे को या चमड़े जो हुनखे पटी लॻियल, छो त हुननि खे पेरनि में अहिड़े क़िस्म जी जुतियूं पियल। ऐं सुका संड कच्छुनि में जेको आहे जेके पाणीअ जूं सुकल मशकूं टिमंदे नेणे आंकी खावड़ी गॾिया, त हू हर वक़्तु पिया रोअंदा, हुननि जो नेणनि मां पियो पाणी टिमंदो आहे, अहिड़े उञाणनि सां अवां के खावड़ी गॾिया। वाई वसाईंदड़ी मींहं मां न मिलां के सॼणे, उमेदवार आहे त वसाईंदड़ी मींहं, हीअ अखियुनि मञा जेको आहे मींहं वांगुरु पाणी जेको आहे मींहं वांगुरु पियो वसे, माना हंजियूं हारींदे मां न मिलां के सॼणे, मन महबूब खे मिलां ऐं मिलंदी प्रिय खे रातियूं ॾोरे ॾींहं। चवां रातियूं ॾींहं ॾोरे पंहिंजे महबूब खे मिलंदीअसि। अखियुनि अगम लाया कर मुदाए था मींहं, अखियुनि मुंहिंजूं ईअं पई रोअनि जीअं मुदाए त मींहं वसंदो आहे। मूंखे प्रियनि मेड़ीअ रोझड़ी मेड़ीअ मींहं, मूंखे महबूब सां मिलाए, ऐं रोज़ जेको आहे उन खे वरी तूं मींहं मिलाए, छाकाणि जो मींहं जी प्यासी आहे पाणीअ जी। मादर मोटी न विहां मूं पिरियासीं नीअं, हे मुंहिंजी माउ आऊं मोटी अची विहां ईअं कोन थींदो, छाकाणि जो मुंहिंजो महबूब सां इश्क़ु आहे ऐं उनजे लाइ निकिरंदसि। वल्लाह महिरबानी।